बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहिया आहियो HPS न्यूज़ सिंध स्पेशल रिपोर्टर ज़ोया मलाह। पीर जो ॻोठ लॻोट तुनिया जे रवासी एजुकेशन खाते में चौकीदार नेमतुल्लाह तुनियो प्रेस क्लब पीर जो ॻोठ पहुची दाहिंदे ॿुधायो आहे त पीर जो ॻोठ वासी व्याजी टीकमदास मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। कुझु अफ़सोस ॼाणायल शख़्स खां मूं अमड़ जी बीमारी जे इलाज लाइ 50,000 रुपया व्याज तौरु वरिता, जंहिं मुंहिंजो नौकरी वारो चेक बुक ऐं ATM कार्ड गिरवी रखियो। आख़िरकार 50,000 एवज़ 3 लाख अदा कयुमि, पर व्याज ख़त्म न थियो आहे। आख़िरकार मूं पीर जो ॻोठ थाणे ते NC दाख़िल कराई, पोइ बैंक ते चेक बुक ऐं कार्ड बंदि करायुमि, जंहिं ते हमराह मच्छर जी मूंखे गारगंद कयो ऐं तज़लील जो निशानो बणायो आहे ऐं मुंहिंजी नौकरी चट कराइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। अहिड़ी शिकायत मूं हिंदू बिरादरी जे मोतबर माण्हू तोड़े व्याजी जे पीउ खे ॾिनी, पर हिन कंहिं जी बि न मञी। हिन सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस IG सिंध SSP खैरपुर खे अपील कई आहे त व्याजी जे ज़ुल्म खां बचाए पैसा वापसि ॾियारा वञनि त मजबूरी सबबि ख़ुदकुशी करे छॾींदुसि, जंहिंजी समूरी ज़िम्मेवारी व्याजी मथां हूंदी। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HPS न्यूज़। नेमतुल्लाह नालो आहे मुंहिंजो। नेमतुल्लाह ज़ात जो केरु तुनियो साईं। ॻोठ कहिड़ो आहे? मोहम्मद सफ़र तुनियो। अच्छा, तव्हां हिते प्रेस क्लब में छो आया हुआ? साईं दाणा खणी आयो आहियां टीकमदास मूंखां ग़रीब खां 50,000 मां वरितो, मां मुंहिंजी अमड़ चाक न हुई त मजबूरीअ करे उन पियो जो त 50,000 जा ते 3 लाख रुपया मूंखां वठी चुको आहे। अञा बि माना मूंखे धमकियूं थो ॾिए, करे थो, चए थो अञा पैसा ॾे मूंखे पहिरियों। अच्छा, ॿुधी बाबा साईं। न उहे तव्हां गिरवी छा रखियो जो? मां ATM में चेक ॾिनोमांसि। अच्छा, ॿुधी सर बाबा। हा, पोइ उहो तव्हां छॾायो आहे न? न साईं, अञा उन वटि आहे उहो। नेठि मां दरख़्वास्त ॾेई बंदि कराया, मां चेक त बि धमकी पड़े मूंखे, तूं हीअं कयो, हीअं कयो, मां ॾिसंदोमांइ तोखे हीअं कंदुमि। ऑफिस में वियो मूंखे